सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। जी असा मंदिर में वेंदा जेकॾहिं मंदिर में वञी करे असां दर्शन करे अचूं त पोइ असांखे दर्शन जो लाभ मिलंदो आहे। दर्शन जो लाभ इहो थींदो आहे त पोइ असांजी सोच उहा बहितर थींदी आहे। मेन दर्शन जो लाभ इहो हूंदो आहे असांजी सोच हिकदमि चङी थींदी आहे, असांजा वीचार शुद्ध थींदा आहिनि। असां ॾिसंदासीं असां मंदिर त पंहिंजी जॻह ते, पर अगरि असां दोस्ती में खिलंदे घुमंदे कंहिंजे घर वञूं या कंहिं जॻह ते वञूं, उते सचे साईं जी, कंहिं संत जी, कंहिं महात्मा जी, कंहिं देव जी, कंहिं अवतार जी ड्राइंग रूम में तस्वीर लॻल हुजे, सिर्फ़ ड्राइंग रूम में मूर्त लॻल हुजे, उन्ही खे ॾिसी करे बि हिकदमि असांजा भाव बदिलजी वेंदा, हिकदमि असांजी खिल मज़ाक रुकिजी वेंदी, हिकदमि असां घड़ी घड़ी लाइ ख़ामोश थी वेंदासीं, असांजा हथ जुड़ी वेंदा, असांजो सिर झुकी पवंदो, थोरे वक़्त में ई असांजो भाव नमस्कार में बदिलजी वेंदो। तंहिंजे करे दर्शन सां असांजी सोच शुद्ध थींदी आहे, बहितर थींदी आहे। ऐं असां चऊं तस्वीर कीअं कढंदा, हिकदमि असांजे दिमाग़ ते वो बहितर भाव छॾींदी आहे। जहिड़ो भाव असां सोचूं तहिड़ो मिलंदो आहे। असां कोई अहिड़ो मैगज़ीन या कोई रिसालो वठूं या अहिड़ो को फोटो ॾिसूं जेको चङो न हुजे, उनखे ॾिसण सां ई असांजूं भावनाऊं ख़राब थियण लॻंदियूं, असांजा वीचार अशुद्ध थियण लॻंदा आहिनि। जॾहिं कॾहिं ग़लति पोज़ ॾिसण सां असांजे दिमाग़ ते एतिरो उल्टियो असर थी सघे थो त पोइ सही मूर्त ॾिसण सां असांजी सोच ते केतिरो बदिलाव ईंदो। इन करे असां ॾिसंदा आहियूं, असां कोशिशि कंदा आहियूं त जीअं असां सुबुह जो उथियूं, तयारु थियूं, असां मथो ज़रूरु टेकींदा आहियूं। मंदर वेंदासीं, घर जे मंदर में वेंदासीं, कोशिशि कंदासीं मंदर में वेंदे मथो टेकींदे दर्शन कंदे पोइ वञूं, आसीस वठी करे वञूं। ऐं शाम जो बि असां कोशिशि कंदा आहियूं। उनजे पोइतां हक़ीक़त में समझ इहा भरियल हूंदी आहे त जॾहिं असां सुबुह जो उन सचे साईं जे साम्हूं वेंदा आहियूं, उहो जीअं वेंदासीं, जीअं दर्शन कंदासीं, असांखे दर्शन जो लाभ मिलंदो। पर जेकॾहिं असां कुझु वक़्तु अंदरि वेंदासीं त पहिरियों दर्शन कंदासीं ऐं दर्शन करण खां बाद असां जीअं ई अखियूं खोले दर्शन कंदासीं, असांजा हथ जुड़ी पवंदा ऐं दर्शन कंदे अखियूं बंदि थींदियूं ऐं शीश झुकी पवंदो। ऐं वरी जॾहिं असां मंदर को वापसि थी करे ईंदा त वरी दर्शन कंदा ऐं दर्शन कंदे असां जॾहिं मंदर में वेंदा आहियूं त सिधा थी करे वेंदा आहियूं, साम्हूं वेंदा आहियूं। पर जॾहिं वापसि थियण खां बाद असां कोशिशि कंदा आहियूं त पुठी ॾेई करे न वञूं, असां पोएं पेरनि ते ॿोतंदा आहियूं, पुठी ॾेई साम्हूं थी करे पोइ ते अचण जी कोशिशि कंदा आहियूं। जेकॾहिं ईंदा बि आहियूं त पुठी न ॾींदासीं, थोरा पासीरा थी करे हलियाईंदासीं ऐं पोइ ॿ टे दफ़ा वराए वरी मंदर खे ॾिसंदासीं, तस्वीर जो दर्शन कंदासीं, वरी दर तो दर्शन कंदासीं। केतिरा दफ़ा असां वराए दर्शन कंदे पोइ ते ईंदा आहियूं। मुंहिंजे पोइतां मक़सदु इहो हूंदो आहे कि जॾहिं असां वेंदा आहियूं त पहिरियों दर्शन कंदा आहियूं,
दर्शन जो फल असांखे सोच चङी मिलंदी आहे। पर जॾहिं असां हथ जोड़े करे कुछ वक़्तु बीहंदा आहियूं त पोइ दर्शन सां गॾु उनजी रहमतुनि खे पंहिंजी अखियुनि में भरींदा आहियूं, उनजी आसीसाउनि खे पंहिंजे अखियुनि में भरींदा आहियूं। जॾहिं असां दर्शन कंदासीं उनजो नाम, ध्यान, सिमरन, शेवा, सत्कर्म, उनजो जीवन, संदेश, निर्देश, उपदेश सभु असांजी अखि रॻो घुमंदा आहे। पोइ जीअं जीअं असांखे उनजी रहमत थींदी वेंदी, असां जूं अखियूं प्यार ऐं मोहबत में भरजंदियूं आहे। पोइ जीअं जीअं असांजी श्रद्धा ऐं प्यार में अखियूं भरबियूं आहिनि, असां दर्शन कंदा आहियूं त पोइ हिकदमि असांजूं अखियूं बंदि थी वेंदियूं आहिनि ऐं अखियूं बंदि करे असांजो शीश झुकंदो आहे। जेको अखियूं बंदि कंदा आहियूं उनजो मक़सदु आहे रहमतुनि खे असां पंहिंजी अखियुनि में भरियोसीं ऐं अखियूं बंदि करे जे शीश झुकियो, इन जो मक़सदु आहे त मालिक खे अरदास कंदा आहियूं, प्रार्थना कंदा आहियूं त मालिक रहमत कर, इहे गुण, चङाइयूं, निर्देश, आदेश, संदेश, तुंहिंजो जीवन, तुंहिंजी रहमतूं, नाम, ध्यान, सिमरन, सत्कर्म, चङाई, पवित्रताई जेका तो में आहे मुंहिंजी अखियुनि में भरी आहे। हाणे आसीस कर इहे सभु रहमतूं मुंहिंजे अंदरि में वञनि ऐं मां बि तो वांगुरु पढ़जी करे, तुंहिंजो बणिजी करे पंहिंजे जीवन खे सफल कयां, ऊचाई ॾियां, बहितर ॾियां, पंहिंजो पाण खे कयां।